वार्निंग कोन ॾिनो, अचानक ओचितो अची हलिया। मुंहिंजो रोज़गार ई न त इहो, मुंहिंजा बच्चा दाऊं पिया कनि, मुंहिंजो रोज़गार हिते ई उहो मुंहिंजो ढाहे ॾिनमि, घर बि ढाहे ॾिनमि। हाणे असांखे इन में वॾेरा बि शामिलु आहिनि ऐं ऑफिसर बि कुझु शामिलु आहिनि। असीं ज़ाहिर उन्हनि खे कोन था करियूं। असांजे दीनार जा पाड़े जा अबले जा आहिनि वॾेरा, ॿुधा हाणे का बि माना असांखे तस्दीक आहे। हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे, उन तहत आया आहियूं। असां पाण परेशान आहियूं त कंहिं मुंड खां शुरू थींदी आहे, किथे आख़िर कंदा आहिनि। हिन मटियारी माइनर जो मुंड आहे ॾहदरी मोरी, उतां हीअ निकिरे थी ऐं हिन जी टेल जेका आहे उहा आहे काज़ी पीर। न हुतां थी आहे शुरू, न हुतां थी आहे। सिर्फ़ु सॼी जेको हीअ असांजो त उहो 4-5 किलोमीटर जी इहा माइनर आहे, उन में सिर्फ़ु हिते हीअ थी आहे। हिते हिननि खे इंक्रोचमेंट नज़र आई आहे ॿिन्ही पास। सरकार सां असीं साहूकार आहियूं, इहो कोन्हे को न को असीं माना कब्ज़ा न को छा, पर असांखे न को रिलीफ मिलियो आहे न को छा। राति असांखे नोटिस मिलियो आहे, सुबुह सवेर ई आया। हाणे छा ख़र्चु थिए माना पकी उते खां या गाॾीअ खां पछाड़ीअ खां कनि न, जिते हुनजो कमु रहियल आहे उते खां वठी कम खे शुरू कनि। जितां हिते असीं भला पंहिंजो अरेंज करे वठूं आहे, को परदो को हेॾा होॾा सभु असीं करे वठूं। असांखे का बि माना टाइम ई कोन ॾिनो आहे। हीअ सम्झे जहिड़ी दहशतगर्दी असां कई अथई। तफ़सील मूजिब اڏيرولعل مائينر मां نڪرندڙ دينار شاخ بائوديرو ڀرسان حڪومت طرفان ڳوٺ ميربحر ڊهرائڻ خلاف ويٺل ڳوٺاڻن جو حڪومت خلاف احتجاج۔ ان موقعي تي احمد ميربحر، ذوالفقار ميربحر، نبي بخش ميربحر، خان محمد ميربحر، شهمير ميربحر، بشير ميربحر، محبوب ميربحر ऐं ॿियनि ڳोठाणनि صحافين खे ॿुधायो त असां असुल खां शाख भरसां ॻोठ आबाद करे वेठा आहियूं, पर हुकूमत तरफ़ां हिकु ॾींहुं अॻु में असांखे घर खाली करण जो लेटर मिलियो ऐं अॼु सुबुह सवेर हुकूमत जे नुमाइंदनि तरफ़ां इंक्रोचमेंट बहाने असांजा घर ढहराइण लाइ डोज़र ऐं ट्रैक्टर काहे असांजा घर ढहराए छॾिया आहिनि। हाणे असां ग़रीब बेघर थी विया आहियूं। जॾहिं त SDP अॻुवाण शौकत अबड़ो चयो त ही किथां जो कानून आहे, इंक्रोचमेंट या त शुरूआत खां कबी आहे या त आख़िर खां कबी आहे, पर हिते त उबतो विच खां चालू थी वई आहे। सो असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त ॻोठ ميربحر जे बेघर कयल ॻोठाणनि जा घर ठहराए उन्हनि जे बचनि खे ॾींहं जी गर्मी ऐं राति जी सर्दीअ खां बचाए सघिजे।